ॻाल्हि ते शिकिर कोन कर। महताब खान, इज़त कंहिंजी रांदी को न थींदी आहे जो तव्हां हुन सां खेॾी ऐं भञी छॾियो। हाणे तुंहिंजो असांजे हिन घर सां को बि ताल्लुक कोन्हे। तूं महिरबानी करे हितां हलियो वञ। अंकल प्लीज मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। ॻाल्हि करे असांजो मथो न खाए। हाणे कहिड़ी ॻाल्हि ॿुधाइण आयो आहीं? बाक़ी छा रहिजी वियो आहे? तोखे असांजी धीअ जी ज़िंदगी तबाह करणी सा तो करे छॾी। हाणे कहिड़ी ॻाल्हि करणी अथई? अमी यकीन कयो, मूंखे हिन कम जी का ख़बर कान्हे। खबरदार, मूंखे अमी न चओ। छा कयां? ताब तूं कुझु बि चओ, मगर तूं नजमा खे तलाक ॾेई चुको आहीं ऐं उन तलाकनामे ते तुंहिंजी सिग्नेचर थियल आहे। मुंहिंजी सिग्नेचर? न न, इहो कूड़ आहे। मां ईअं नथो करे सघां। छोकिरा, असांजो मथो न खा। तूं हितां हलियो वञ। असांखे तोखां कुझु न घुरिजे। तूं हितां हलियो वञ। मुंहिंजी लज ऐं ॿार हिते आहिनि। मां ईअं हली वञा? मां अञा तोसां नरमी सां पेश अची रहियो आहियां। इन खां बहितर अथई त हितां निकिरी वञ। अंकल अहिड़ो ज़ुल्म न कयो।